अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम ग्लोबल राउंड अप सां गॾु मां आहियां तव्हांजी मेज़बान साइमा वाहब। नाज़रीन, हलंदड़ हफ़्ते में मजमूई तौर ते जेके आलमी मंज़रनामे में तब्दीलियूं आयूं उनखे अॼोके प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। तोड़े मजमूई तौर ते हिकु हफ़्ते में आलमी सियासी या जेके समाजी तब्दीलियूं आलमी मंज़रनामे में अचनि थियूं असां उनखे पंहिंजे प्रोग्राम में डिस्कस कंदा आहियूं। अॼोके प्रोग्राम में जेके मौज़ू शामिल हूंदा उन में सभ खां पहिरीं शुरूआत कंदासीं शाम जी सूरतहाल जे हवाले सां, जिते जंगबंदी जो मुआहिदो ख़त्म थी चुको आहे ऐं हिन वक़्तु ताज़ी सूरतहाल में शाम में कहिड़ियूं धुरियूं हिकु भेरो ॿीहर मुतहरिक थी रहियूं आहिनि उन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं। प्रोग्राम में असांजो ॿियो मौज़ू हूंदो न्यूयॉर्क में जनरल असेंबली जो इजलास थियो आहे, जंहिंमें समूरी दुनिया जे मुल्कनि जे सरबराहनि शिरकत कई आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हि ॿोल कई वई आहे। तोड़े कहिड़ो लाहे अमल जोड़ियो वियो आहे, जेके आलमी मसइला हिन वक़्तु जेके चैलेंज बणियल आहिनि उन हवाले सां। ऐं नाज़रीन, प्रोग्राम में टियों मौज़ू हूंदो अमरीकी सदर बराक ओबामा सऊदी अरब बाबति जेको 9/11 जो हमलो उन हवाले सां जेको बिल हुयो उनखे वीटो करे छॾियो आहे। ऐं प्रोग्राम जे आख़िर में असांजो आख़िरी मौज़ू हूंदो अॼु अफ़गान हुकूमत ऐं हिकमत यार में जेको अमुन मुआहिदो थियो आहे उन खां पोइ अफ़गानिस्तान में अमुन जी जेका हिकिड़ी किरण आहे उहा ज़ाहिर थी आहे। ऐं हिन वक़्तु अफ़गानिस्तान में जेके ॿिया तालिबान गिरोह आहिनि उन्हनि पारां हिकमत यार जे हुकूमत सां मुआहिदे खां पोइ उन्हनि पारां जेको बयानु साम्हूं आयो आहे उन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं नाज़रीन, हाणे शुरूआत कयूं था शाम में जंगबंदी जे जेके मुआहिदे जे ख़त्म थियण खां पोइ हिन वक़्तु मौजूदा सूरतहाल में शाम में बशारुल असद पारां बाग़नि ख़िलाफ़ हमलनि जो सिलसिलो ॿीहर तेज़ थियो आहे। नाज़रीन, असां पंहिंजे पोएं हफ़्ते जे प्रोग्राम में जीअं जंगबंदी जे हवाले सां जीअं तव्हांखे ॿुधायोसीं त शाम में रूस ऐं अमरीका पारां जंगबंदी जे मुआहिदे इतफ़ाक़ थियो आहे। गॾोगॾु जेके इमदादी सरगर्मियुनि खे बहाल करण जे हवाले सां ॿई धुरियुनि इन मुआहिदे ते इतफ़ाक़ कयो, पर ॿिन्ही धुरियुनि में मुख़्तसिर वक़्त में हिकु भेरो ॿीहर असांखे छिकताड़ नज़र आई। मौजूदा सूरतहाल में शाम में जंगबंदी जो मुआहिदो ख़त्म थी चुको आहे। नाज़रीन, जॉन केरी ऐं रूसी हममनसब पारां इहो ऐलान कयो वियो, जॾहिं त शामी हुकूमत पारां जंगबंदी ख़त्म करण जे हवाले सां ऐलान साम्हूं आयो, जंहिंखां पोइ इमदादी जेको काफ़िलो आहे गॾियल क़ौमुनि जो उन ते हमिलो कयो वियो ऐं केतिरा ई कारकुन उन्हनि जा मारिया, जॾहिं त हिन वक़्तु मौजूदा सूरतहाल में शाम में इंसानी हक़नि जी लताड़ हिकु भेरो ॿीहर थी रही आहे। ऐं शाम में जंगबंदी जे मुआहिदे जे ख़त्म थियण खां पोइ जेका बाहि आहे उहा हिकु भेरो ॿीहर भड़की उथी आहे। शाम में जंगबंदी जे मुआहिदे जे ख़त्म थियण खां पोइ ॿई धुरियूं हिन वक़्तु इन मुआहिदे जे ख़त्म थियण ते मुख़्तलिफ़ बयान ॾेई रहियूं आहिनि, पर अमरीका जो इहो चवणु आहे त मुआहिदे जी भञकिड़ी में रूस जो हथु आहे, जॾहिं त रूस मुआहिदे जे 2-3 ॾींहंनि खां पोइ इहो बयानु ॾिनो हुयो त जेको अमरीका आहे उहो शाम में दाइश खे सपोर्ट करे पियो। तोड़े जेके ॿियूं उते तंज़ीमूं कमु कनि पियूं उन हवाले सां अमरीका जंगबंदी जे मुआहिदे जी आड़ में उन्हनि खे मुतहरिक करे रहियो आहे। मजमूई तौर ते सूरतहाल ॼाणींदासीं हिन रिपोर्ट जे ज़रिए। शाम में हिकु हफ़्ते जी जंगबंदी जे मुआहिदे जे अमल में अचण वक़्तु बि अमरीका ऐं रूस में एतमाद जी खोट तोड़े ॿिन्ही मुल्कनि जी ज़ोर आज़माई सबबि नेठ जंगबंदी जो मुआहिदो गैर फ़ाल साबित थियो ऐं चोथों भेरो ॿई धुरियूं अहिड़े मुआहिदे जी भञकिड़ी करे रहियूं आहिनि। शाम में अमुन जे मुआहिदे बाबति अमरीकी परॾेही वज़ीर जॉन केरी ऐं रूसी हममनसब सरगई लारोफ विच में अमुन मुआहिदे जी अहम शिक़त शाम में जंग जे वर चढ़ियल इलाइक़नि में इमदाद जे अमल खे तेज़ तोड़े इंसानी ज़िंदगियुनि जे बचाव लाइ क़दम खणण समेत ॿियनि शिकुनि ते इतफ़ाक़ त थियो, पर उहो देर पा साबित न थी सघियो। मौजूदा सूरतहाल में शाम में इमदादी काफ़िले मथां हमलनि सबबि गॾियल क़ौमुनि इमदादी सरगर्मियूं मुअत्तल करे छॾियूं आहिनि। तोड़े जंगबंदी जे मुआहिदे जी नाकामी खां पोइ बशारुल असद जी हामी फ़ौज हल्ब में बाग़नि जे कंट्रोल हेठि आयल इलाइक़नि में शदीद बमबारी कई। शामी हुकूमत हवाई हमलनि जी तस्दीक कंदे चयो त बाग़नि जे वर चढ़ियल इलाइक़नि मां आम शहरनि जे निकिरण वारनि रस्तनि खे बाग़ी आम शहरी इस्तेमाल करे रहिया आहिनि। तंहिंखां सवाइ शामी हुकूमत अञा ज़मीनी कार्रवाइनि बाबति को वाज़े मौक़िफ़ न ॾिनो आहे। शाम में जंगबंदी जे नाकाम मुआहिदे खे ॿीहर क़ाइम करण लाइ आलमी सतह ते थियल मुलाक़ात पिणु नाकाम रही। अमरीकी परॾेही वज़ीर जॉन केरी ऐं रूसी हममनसब सरगई लारोफ शामी जंगी तयारियुनि जी उॾामुनि खे बंदि करण तोड़े शहरनि ते बमबारी रोकण ते इत्तफ़ाक़ी राय क़ाइम न करे सघिया। न्यूयॉर्क में जंगबंदी बाबति संदन चवणु हो त जेकॾहिं इहो मुमकिन थियो त जंगबंदी जी बहाली लाइ मुस्बत हल ॻोल्हणो पवंदो।
संदन चवणु हो त सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त जंहिं वटि हवाई हमलनि जी ताक़त आहे तंहिंजो इस्तेमालु बंदि कयो वञे त जीअं मुआहिदे ते अमल थी सघे। वाज़े रहे त अमरीका चाहे थो त रूस शाम में जंगी जहाज़नि जी उॾाम फौरी तौर बंदि करे। ॿिए पासे रूस अहिड़े अमल खे हिक तरफ़ो करार ॾिनो। आलमी मुलाक़ात बिना के नतीजे जे ख़त्म थियण बाद स्टीफन डी मस्तूरा जो चवणु हो त मुलाक़ात घणी डिघी, अज़ियतनाक ऐं मायूस कुन साबित थी। गॾियल क़ौमुनि पारां शाम में इमदादी काफ़िले ते हमले खां पोइ इदारे पारां समूरियूं इमदादी सरगर्मियूं मुअत्तल कयूं वयूं आहिनि। शामी फ़ौज पारां हिक हफ़्ते ताईं हलंदड़ जंगबंदी जे ख़ात्मे जे ऐलान खां पोइ गॾियल क़ौमुनि जे इमदादी काफ़िले ते जंगी जहाज़नि हमलो कयो। काफ़िले में शामिल 31 गाॾियुनि मां 18 खे तबाह कयो वियो। तंहिं गाॾियुनि में मौजूद इमदादी सामान जंहिंमें कणक, कपड़ा ऐं दवाऊं शामिल हुआ ऐं इहो काफ़िलो 78,000 माण्हुनि लाइ इमदाद खणी वञी रहियो हो। मुबसरनि मूजिब हवाई हमले में घटि में घटि 12 माण्हू मारिजी विया। आलमी इदारे पारां अहिड़ी कार्रवाई खे इंतिहाई ज़ालिमानी कार्रवाई करार ॾींदे मज़म्मत कई वई। शाम में जंगबंदी जे ख़ात्मे जे शामी ऐलान ते अमरीका सख़्त तनक़ीद कंदे चयो त मुआहिदे जे ख़ात्मे में शामी हुकूमत खे अग्राही न करणु घुर्जे हा। मौजूदा सूरतहाल में जॾहिं शाम में अमुन मुआहिदो टुटी चुको आहे, इन सूरतहाल में रूसी परॾेही वज़ीर सरगेई लारोफ जो चवणु हो त शाम में जंग जे ख़ात्मे लाइ रूस ऐं अमरीका विच में मुआहिदे जी हिफ़ाज़त ज़रूरी आहे, छो त जंगबंदी ऐं ॻाल्हियुनि खां सवाइ इन मसइले जो ॿियो को बि हल नाहे। रूसी परॾेही वज़ीर सरगेई लारोफ न्यूयॉर्क में जनरल असेंबली जे इजलास में ख़िताब कंदे चयो त बाग़नि खे कंट्रोल करण में नाकामी जो ज़िम्मेवार अमरीका आहे। नाज़रीन, शाम में अमुन जेको आहे हिकु भेरो ॿीहर रोलड़े जो शिकार आहे। अमुन त न थी सघियो, पर जंगबंदी जे मुआहिदे ख़त्म थियण खां पोइ इंसानी जानूं हिकु भेरो ॿीहर ज़ाहिर थी रहियूं आहिनि। इन सूरतहाल में गॾियल क़ौमुनि वाज़े तौर ते इहो पैगाम ॾिनो आहे त जेसीं ताईं शाम जे मसइले ते ॿई धुरियूं इतफ़ाक़ न कंदियूं ऐं इन मसइले खे ॻाल्हियुनि ज़रिए हल न थींदो, तेसीं ताईं इहा जंग ईअं ई जारी रहंदी ऐं इन जंग में सिर्फ़ आम इंसान जो ई नुक़सान थी रहियो आहे। शाम में हलंदड़ मौजूदा सूरतहाल में जिते अमरीका ऐं रूस बज़िद आहिनि त हू पंहिंजी हवाई ताक़त खे ख़त्म कनि त जीअं अमुन जो जेको मुआहिदो थिए थो उनखे मुस्तक़िल जारी रखी सघिजे, पर ॿई धुरियूं इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ न करे सघियूं आहिनि। ॿिन्हिनि धुरियुनि में जेका एतमाद जी खोट जी वजह सां चोथों भेरो जंगबंदी जो मुआहिदो नाकाम थियो आहे। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ज़िक्र कयूं था जनरल असेंबली जे इजलास जे हवाले सां। नाज़रीन, मजमूई तौर ते दुनिया में जेके बेघर माण्हू आहिनि या जेके पनाहगीर आहिनि उहे जंग सबब या गुरबत सबब पंहिंजा घर छॾण ते मजबूर आहिनि ऐं इहा तादाद 6.5 करोड़ आहे। नाज़रीन, 6.5 करोड़ माण्हू गुरबत सबब या जंग जे वरचड़ इलाइक़नि में या कुदरती आफ़तुनि सबब पंहिंजा अजाह छॾण ते मजबूर थियनि था। इन सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ जनरल असेंबली जो इजलास थियो ऐं उन इजलास में समूरी दुनिया जे मुल्कनि जे सरबराहनि शिरकत कई, जंहिंमें मजमूई तौर ते पनाहगीरनि जे मसइले खे तोड़े गुरबत या जेको इंसानी हक़नि जी लताड़ असांजी पूरी दुनिया में नज़र अचे थी, उन हवाले सां मुख़्तलिफ़ अॻवाननि पारां जेको बहस कयो वियो। इन ख़िताब दौरान समूरी जेका हिकिड़ी क़यादत आहे या जेके आलमी ताक़तूं आहिनि उहे इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो आहे त दुनिया में पनाहगीरनि जो जेको अंग आहे उहो मुसलसल वधी रहियो आहे, तोड़े इंसानी हक़नि जी जिते लताड़ थी रही आहे। उन हवाले सां समूरनि मुल्कनि इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो आहे त पनाहगीरनि जे हक़नि बाबति ऐं तोड़े जेके इन मुख़्तलिफ़ मुल्कनि में जिते जंग जी सूरतहाल आहे उनमें जेके ॿारनि जा हक़ मजरू थियनि था, उन्हनि जी तालीम, उन्हनि जी सिहत तबाह थिए थी, उन हवाले सां हंगामी बुनियादनि ते अहिड़नि मुल्कनि में जेको इमदादी कार्रवाई शुरू कयूं वञनि ऐं पनाहगीरनि जे अंग खे या उन जे आलमी मसइले खे हल करण जे लाइ आलमी सरबराहनि पारां मजमूई तौर ते हिकिड़े फॉर्मूला ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। Faiblir, tu sais que je vais sombrer, certains ne changent pas. Certains se sont faiblir, tu sais que je vais sombrer, certains ne changent pas. जंगी हालतुनि तोड़े कुदरती आफ़तुनि सबब पनाहगीरनि जे अंग में वाध तोड़े शाम में अमुन जे क़याम लाइ आलमी ताक़तुनि जी अहम गॾिजाणी थी। समूरी दुनिया जे मुल्कनि जे सरबराहनि आलमी चैलेंजिस ते गौर लाइ गॾियल क़ौमुनि जे अहम इजलास में हिकु थी वेठा। शाम में जंग सबब पनाहगीरनि जे बहरान खे मुंहुं ॾियण लाइ अमरीका समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि इन मसइले जे हल ते इतफ़ाक़ कयो। समूरी दुनिया में पनाहगीरनि ऐं बेघर थियलनि जे अंग में तारीख़ी वाध थी रही आहे।
ऐं मर्दनि औरतुनि तोड़े ॿारनि समेत 6 करोड़ माण्हू जंग कुदरती आफ़तुनि ऐं इंतिहाई गुरबत सबब पंहिंजा अझा छॾण ते मजबूर आहिनि। गॾियल क़ौमुनि जे इजलास में अहिड़नि मसइलनि जे बुनियादी सबबनि खे नज़र में रखंदे ईंदड़ 2 सालनि में पनाहगीरनि तोड़े गुरबत सबब पैदा थियल सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ लाहेअमल तरतीब ॾिनो वियो। आलमी बिरादरी पनाहगीरनि जे आलमी बहरान खे मुंहुं ॾियण लाइ बहितर रद्दअमल ज़ाहिर करण ते ज़ोर भरियो। आलमी सरबराहनि इजलास दौरान पनाहगीरनि जे हक़नि ऐं तहफ़ुज़ तोड़े आलमी ज़िम्मेवारियूं विरहाइण ते इतफ़ाक़ कयो। आलमी इदारे जे सेक्रेटरी जनरल बान की मून इजलास खे ॿुधायो त पनाहगीरनि खे बार न समझणु घुर्जे ऐं पनाहगीरनि जी ज़िंदगियुनि खे बहितर बणाइण संदन फर्ज़ में शामिल आहे। न्यूयॉर्क में थियल इजलास में बहराननि जे वरचड़ियल मुल्कनि जी हिमायत जारी रखण, बेघर थियल ॿारनि जी तालीम ऐं सिहत ऐं पनाहगीरनि जी आबादकारी लाइ सहकार वधाइण ते ज़ोर भरियो वियो। Yesterday's sickening, savage, and apparently deliberate attack on a UN Syrian Arab Red Crescent aid convoy is the latest example. The United Nations has been forced to suspend aid convoys as a result of this outrage. Just when we think it cannot get any worse, the bar of depravity sinks lower. हुकूमतुनि पारां हर साल 10 सैकड़ो पनाहगीरनि जी आबादकारी जी तजवीज़ खे इजलास जे गॾियल पधरनामे में शामिल न कयो वियो, जंहिं ते गैर सरकारी तंज़ीमुनि तरफ़ां सख़्त तनक़ीद कई वई। ह्यूमन राइट्स वॉच जो चवणो त इजलास जे पधरनामे में पनाहगीरनि जे तहफ़ुज़ खे वधीक वसी करण लाइ मज़बूत कदम खणण जे अमल लाइ मौक़ियो ज़ाया कयो वियो। इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि जो इहो चवणु हो त गॾियल क़ौमुनि पनाहगीरनि लाइ हिकु मंसूबो तजवीज़ कयो हो, पर यूरोपीय यूनियन, रूस ऐं चीन पंहिंजे क़ौमी मफ़ादनि खे नज़र में रखी पनाहगीरनि जे हक़नि खे क़ुर्बान कयो ऐं आलमी बहरान खे मुंहुं ॾियण बाबति वॾो मौक़ियो ज़ाया कयो। वाज़ेह रहे त पनाहगीरनि तोड़े बेघर थियलनि सां इम्तियाज़ी सलूक ऐं ख़ौफ़ खे ख़तम करण ते गॾियल क़ौमुनि पारां हमेशह ज़ोर भरियो वियो आहे, छो त इन मसइले सबब एॾे वॾे अंग जी लॾपलाण सबब केतिरा ई मुल्क पंहिंजूं सरहदूं बंदि करे रहिया आहिनि, जे सबब पनाह जी ॻोल्हा ऐं बहितर मुस्तक़बिल ख़ातिर पंहिंजा अझा छॾींदड़ गैर क़ानूनी तरीक़े सां सफ़र करे पंहिंजूं ज़िंदगियूं विञाए वहनि था। इन क़िस्म जा वाक़िया रोज़ जो मामूल बणियल हुअण सबब आलमी सरबराहनि पनाहगीरनि जी आबादकारी जी आछ पिणु कई। पनाहगीरनि जे गैर क़ानूनी सफ़र सबब केतिरियूं ई जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। ताज़नि वाक़िअनि में मिस्र जे साहिली इलाइक़नि में पनाहगीरनि जी हिकु ॿेड़ी ऊंधी थियण जे नतीजे में घटि 29 ॼणा मारिजी विया। ज़रीअनि मूजिब ॿेड़ी में लॻभॻि 600 माण्हू सफ़र करे रहिया हुआ। अहिड़नि वाक़िअनि सबब हर रोज़ केतिरा ई माण्हू पनाह हासिल करण तोड़े बहितर ज़िंदगी जी ॻोल्हा लाइ पंहिंजी ज़िंदगी क़ुर्बान कनि था। أمي تودعني بلا استئذاني مهلا يا أمي لا أين الرحيل। आलमी सरबराहनि जी गॾिजाणी में पनाहगीरनि जे मुस्तक़बिल ते गौर वीचार त थियो, पर हाणे ॾिसिजे त मुस्तक़बिल में शाम में अमुन जो क़याम, गुरबत, पनाहगीरनि जे शदीद मसइलनि बाबति आलमी ताक़तूं केतिरियूं मुतहरिक नज़र अचनि थियूं। जनरल असेंबली जे इजलास में पनाहगीरनि, गुरबत तोड़े आलमी मामलनि ते गौर वीचार त कयो वियो, पर इन इजलास में ख़िते जी सियासी सूरतहाल ते पिणु ख़यालनि जी ॾे वठि कई वई। इजलास में जिते एशियाई मुल्कनि में अमुन अमान तोड़े तरक़ी जी शरह में वाध ते इत्मिनान जो इज़हार कयो वियो, उते वरी अॻवान हिक ॿिए ख़िलाफ़ सख़्त बयानबाज़ी पिणु कंदा रहिया ऐं पंहिंजे ख़िताब दौरान मुल्कनि जी सियासत तोड़े परॾेही पॉलिसियुनि ते पिणु सवाल उथारींदा रहिया। ईरानी सदर हसन रूहानी जनरल असेंबली जे इजलास में ख़िते में ताक़त ऐं सऊदी अरब ते तनक़ीद कई। संदसि चवणु हो यमन में मासूम अवाम खे हवाई बमबारी जे नज़र कयो वियो आहे। The century that began with terror and violence in New York should not continue with hostile competitions and expanding conflicts in the Middle East. Today, in fact, the discourse of hatred and violence in the Middle East and North Africa is spreading with an astonishing speed. And this region is stuck in a web of the most savage and destructive policies. Millions of Syrians are stranded in deserts and high seas, and hundreds of thousands of them are subjected to violent deaths. Iraqis of every ethnic group are concerned about their territorial integrity
and the future of their homeland. The defenseless people of Yemen are subjected to daily aerial bombardment. In Afghanistan, following decades of occupation and atrocity, is yet to find comfort from suffering, violence, and terror. The oppressed Palestinians are still afflicted by a web of apartheid policies and atrocities set by the usurping Zionist regime. Undoubtedly, if the region is to reverse the current dangerous trend into one towards development and stability, certain countries must stop bombing their neighbors and abandon supporting Takfiri terrorist groups, and while accepting responsibility, try to compensate for past mistakes. If the Saudi government is serious about its vision for development and regional security, it must cease and desist from divisive policies, spread of hate ideology, and trampling upon the rights of neighbors. Accept its responsibility for the protection of the lives and dignity of pilgrims, and construct its relations with the nations in the region on the basis of mutual respect and accountability. गरोगर जनरल असेंबली जे इजलास में फलस्तीन ऐं इसराइल जे सरबराहनि पारां बि हिक ॿिए ख़िलाफ़ सख़्त बयान ॾिना विया। फलस्तीन जे सदर महमूद अब्बास ख़िताब में चयो त ओलह किनारे में इसराइल पारां यहूदी आबादकारी जो मंसूबो ॿिनि रियासती मसइले जे हल जी उमीदुनि खे ख़तम करे रहियो आहे। As you all are aware, we have accepted the primacy of international law, the resolutions of international legitimacy, and made a historic and immense sacrifice when the PLO, the sole legitimate representative of the Palestinian people, accepted to establish the State of Palestine on the 4th of June 1967 borders, with East Jerusalem as its capital. What more can be asked of us? We remain committed to the agreements reached with Israel since 1993. However, Israel must reciprocate this commitment and must act forthwith to resolve all of the final status issues. It must cease all of its settlement colonization activities and its aggressions against our cities, villages, and refugee camps. It must cease its policies of collective punishment, its demolition of Palestinian homes, its extrajudicial executions, and the arrest of our people, in addition to releasing the thousands of prisoners and detainees. It must also cease its aggression and provocations against the holy Al-Aqsa Mosque. For all of these policies and practices prevent an environment in which peace can prevail in our region. How can anyone seeking peace commit such actions? In this regard, we reaffirm that we cannot accept the current situation. We will never accept the humiliation of our people. We will never accept temporary or interim solutions. Our people will never accept to forgo their national institutions and achievements, having attained them through great sacrifice, suffering, and pain. We will preserve the independence of Palestinian decision-making, and we will act to fulfill the aspirations of our people via political and diplomatic means. इसराइल जे वज़ीर आज़म नेतन्याहू महमूद अब्बास जे इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो त हू मामले ते ॻाल्हियुनि लाइ तयार आहिनि ऐं सिर्फ़ यहूदी रियासत जे हक़ में ॻाल्हि न कई वेंदी। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल ऐं अमरीकी सदर बराक ओबामा इसराइल पारां यहूदी आबादकारी जे मंसूबे खे इसराइल फलस्तीन मसइले जे हल लाइ ख़तरो करार ॾिनो। वाज़िर त ॿिन्ही धुरियुनि में इन मंसूबे बाबति 2014 में ॻाल्हियुनि जो मरहलो रोलड़े जो शिकार थियो हो। Resolved the Iranian nuclear issue through diplomacy.
We opened relations with Cuba, helped Colombia end Latin America's longest war. And we welcome a democratically elected leader of Myanmar to this assembly. Our assistance is helping people feed themselves, care for the sick, power communities across Africa, and promote models of development rather than dependence. And we have made international institutions like the World Bank and the International Monetary Fund more representative, while establishing a framework to protect our planet from the ravages of climate change. Terrorist networks use social media to prey upon the minds of our youth, endangering open societies and spurring anger against innocent immigrants and Muslims. Powerful nations contest the constraints placed on them by international law. And this is the paradox that defines our world today. A quarter century after the end of the Cold War, the world is by many measures less violent and more prosperous than ever before. And yet our societies are filled with uncertainty and unease and strife. Despite enormous progress, as people lose trust in institutions, governing becomes more difficult, and tensions between nations become more quick to surface. And so I believe that at this moment, we all face a choice. We can choose to press forward with a better model of cooperation and integration, or we can retreat into a world sharply divided and ultimately in conflict along age-old lines of nation and tribe and race and religion. I want to suggest to you today that we must go forward and not backward. I believe that as imperfect as they are, the principles of open markets and accountable governance, of democracy and human rights and international law that we have forged remain the firmest foundation for human progress in this century. वज़ीर महमूद अब्बास गुज़िरियल 11 सालन खां फ़लस्तीन जो सदर आहे ऐं हुन पंहिंजे ख़िताब दौरान आलमी बिरादरी ते ज़ोर भरियो त फ़लस्तीन खे रियासत तस्लीम कनि ऐं हिकु भेरो ॿीहर अमन जे क़याम लाइ किरदार अदा कनि. नाज़रीन, जनरल असेंबली इजलास में जिते मजमूई तौर ते पनाह गिरनि जे आलमी मसले गुरबत तोड़े जंग सटल जेके इलाइक़ा आहिनि उते जिते इंसानी हक़नि जी लताड़ थिए थी उन हवाले सां आलमी सरबराहनि इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो आहे त दुनिया जे समूरनि मुल्कनि खे इहे मसला आॾो आहिनि ऐं मुहाजिरनि जो जेको अंग आहे उहो या उनजी जेका उन्हनि जे हक़नि जी लताड़ असांखे नज़र अचे समूरी दुनिया में ऐं उन हवाले सां गॾियल क़ौमुनि पारां जेको इजलास थियो उन हवाले सां अमरीकी सदर बराक ओबामा पंहिंजे आख़िरी ख़िताब कयो तोड़े गॾियल क़ौमुनि जो सेक्रेटरी जनरल बान की मून उहो बि पंहिंजे उहिदे तां हाणे रिटायर थी रहियो आहे. उन हवाले सां ॿिन्हिनि सरबराहनि अहम ख़िताब कयो जंहिंमें मजमूई तौर ते दुनिया जे जेके आलमी मामला आहिनि इन्हनि ते बहस कयो वियो. ऐं नाज़रीन, गॾियल क़ौमुनि जे इजलास में जिते मुख़्तलिफ़ सरबराहनि पंहिंजा ख़िताब कया उते असांखे मुख़्तलिफ़ पाड़ेसरी मुल्कनि में बि चिकताण नज़र आई तोड़े ईरानी सदर पारां जेको बयानु साम्हूं आयो तोड़े फ़लस्तीनी सदर पारां असांखे कुझु सख़्तु जुमलनि जी जेका हिकिड़ी कशमकश उते नज़र आई. नाज़रीन, गॾियल क़ौमुनि जे इन इजलास जे हवाले सां हिकिड़े पासे जिते इहा उमेद ज़ाहिर कई वञे थी त हाणे इन इजलास खां पोइ यकीनी तौर ते जेके आलमी इशूज़ आहिनि उन्हनि खे ख़तमु करण जे हवाले सां समूरनि सरबराहनि इतफ़ाक़ कयो
आहे। पर जेके इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं आहिनि उन्हनि जो इहो ई चवणु आहे त मुसलसल केतिरे वक़्त खां इहे इजलास थियनि था, पर जेके ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि उहे तब्दील न थियूं आहिनि ऐं मौजूदा सूरतहाल में बि पनाहगीरनि जो अंग हुजे, गुरबत हुजे, तोड़े इंसानी हक़नि जी लताड़ हुजे, अहिड़ा वाक़िया अॼु बि असांखे नज़र अचनि था ऐं इहे घटिजण बदिरां इन जी तादाद में वाधारो थींदो नज़र अचे थो। तोड़े इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि जो इहो चवणु आहे त अहिड़नि इजलासनि सां आम ज़िंदगी तब्दील न थींदी ऐं उन ते को वाज़े असर या को वाज़े फ़र्क़ु न पवंदो। ऐं नाज़रीन, हिते वक़्तु थियो आहे मुख़्तसिर ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां रिपोर्ट शामिल कंदासीं अमरीकी सदर पारां 9/11 हमले खां पोइ जेको सऊदी अरब ख़िलाफ़ जेको मुतासिरनि पारां केस दाख़िल करण जे हवाले सां बिल सेनेट ऐं कांग्रेस पारां मंज़ूर कयो वियो, उनखे वीटो कयो वियो आहे। गॾोगॾु प्रोग्राम जे आख़िर में ज़िक्र कंदासीं अफ़गान हुकूमत ऐं हिकमत यार में जेको अमन मुआहिदो थियो आहे, उन खां पोइ छा अफ़गानिस्तान में अमन जे हवाले सां का उमीद करे सघिजे थी। समूरी सूरतहाल बाबति तव्हांखे अपडेट कंदासीं, पर हिन मुख़्तसिर साही खां पोइ। नाज़रीन, प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भली कार। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ज़िक्र कयूं था अमरीकी सदर पारां 9/11 हमले जे हवाले सां जेको कांग्रेस ऐं सेनेट पारां जेको बिल मंज़ूर कयो वियो हुयो उनखे वीटो कयो वियो आहे। नाज़रीन, 9/11 जे हमले जे हवाले सां जीअं तव्हां ॼाणो था त वर्ल्ड ट्रेड सेंटर ऐं पेंटागन ते हमले खां पोइ ईअं सम्झो त अमरीका ऐं यूरोप मुल्कनि जो मुस्लमान मुल्कनि सां हिकिड़ो ईअं सम्झो त जंग जी शुरूआति थी ऐं उन जंग जी शुरूआति खे हिन वक़्तु केतिरा साल थिया आहिनि, जंहिंजे नतीजे में केतिरा ई मुस्लमान मुल्क हिन वक़्तु जंग जे वर चढ़ियल आहिनि ऐं उते जंग जी कैफ़ियत हिन वक़्तु आहे। नाज़रीन, 9/11 जे हमले खां पोइ अमरीका पारां जंहिं स्ट्रेटेजी तहत मुस्लमान मुल्कनि ते हिकिड़ी यलगार कई हुई ऐं उन शइ खे रिज़ॉल्व करण लाइ या ईअं सम्झो 9/11 हमले जी ॻुझारत खे भञण लाइ अमरीका जे हिकिड़े इदारे पारां रिपोर्ट बि जारी कई हुई, जंहिंमें वाज़े तौर ते इहा ॻाल्हि कई हुई त 9/11 हमलनि में जेके मुलविस किरदार हुया उन्हनि जो तालुक़ु सऊदी अरब सां हो। पर जॾहिं इहा रिपोर्ट मंज़र आम ते अचण खां पोइ जॾहिं सेनेट ऐं कांग्रेस पारां इहो बिल मंज़ूर कयो वियो त जीअं मुतासिरनि खे हक़ मिली सघे ऐं मुतासिर सऊदी अरब हुकूमत ख़िलाफ़ केस दाख़िल करे उन इंसाफ़ हासिल करे सघनि। पर इन सूरतहाल में अमरीकी सदर पारां कांग्रेस ऐं सेनेट पारां मंज़ूर कयल बिल खे वीटो कयो वियो आहे। अमरीकी सदर जो इहो चवणु आहे त जेकॾहिं इहो बिल मंज़ूर थियो ऐं इन ते अमल थियो त अमरीका ऐं अरब जेको इतिहाद आहे या अरब जेके मुल्क आहिनि उन्हनि सां लाॻापा ख़तमु थी वेंदा, जेको अमरीका जे मुस्तक़बिल लाइ इंतिहाई ख़तरनाक आहे। 9/11 हमलनि जी ॻुझारत जे हवाले सां नाज़रीन यकीनी तौर ते काफ़ी ॻाल्हियूं मंज़र आम ते अचण खां पोइ बि हिन वक़्तु जॾहिं इहो बिल वीटो कयो वियो आहे त यकीनी तौर ते इहे ॻाल्हियूं पस मंज़र में अञा बि गर्दिश करे रहियूं आहिनि त अमरीका आख़िर छो अरब इतिहाद खे या सऊदी अरब खे उन कटहड़े में नथो आणणु चाहे। यकीनी तौर ते अमरीका पारां कुझु तहफ़ुज़ात ज़ाहिर कया विया आहिनि। तोड़े अमरीका जो इहो बि चवणु आहे या अमरीकी जेके डेमोक्रेटिक सेनेटर्स आहिनि उन पारां अमरीकी सदर ख़िलाफ़ वञी करे उन बिल जे हक़ में वोट ॾियण सां इहा शइ वाक़ई ज़ाहिर थिए थी त उन्हनि जो बि इहो ई चवणु आहे त जेकॾहिं अमरीका दहशतगर्दनि खे फंडिंग नथो करे त आख़िर हू छो इन क़िस्म जो बिल पास नथो करे या इन ते अमल नथो कयो वञे। नाइन 11 हमले जा पड़ाला आलमी दुनिया में अञा गूंजी रहिया आहिनि। 11 सेप्टेम्बर 2001 ते वर्ल्ड ट्रेड सेंटर ऐं पेंटागन ते हमले समूरी दुनिया जी सियासत जा रुख ऐं लाड़ा मटाए छॾिया। या खणी ईअं चइजे त 9/11 हमलनि जे असरनि सबबि ओलह जे मुल्कनि ऐं अमरीका 9/11 हमलनि जो ज़िम्मेवार उसामा बिन लादेन खे करार ॾींदे खेसि कैफ़रे किरदार ताईं पहुचायो। 9/11 हमलनि खां पोइ मंज़र आम ते आयल हक़ीक़तुनि मूजिबि हमलनि में मुलविस किरदारनि जो तालुक़ु सऊदी अरब सां हो, जेके सऊदी अरब में मौजूद हुआ। इन सिलसिले में 9/11 हमलनि खे 15 साल मुकमल थियण ते अमरीकी सेनेट ऐं कांग्रेस मां 9/11 हमलनि बाबति बिल मंज़ूर कयो वियो, जंहिं तहत मुतासिर सऊदी हुकूमत ख़िलाफ़ केस दाख़िल कराए सघंदा। अमरीकी सेनेट ऐं कांग्रेस पारां इन बिल जी मंज़ूरी खां पोइ ॿिन्ही मुल्कनि में कशीदगी ॾिसण में आई। सऊदी जेको अमरीका जो अहम मुतादी आहे ऐं इन सूरतहाल में उन बिल जो सेनेट ऐं कांग्रेस मां पास थियण यकीनन सऊदी हुकूमत लाइ ॻणती वारी सूरतहाल, पर अहिड़े बिल खे अमरीकी सदर बराक ओबामा सदारती अख्तियार इस्तेमाल कंदे वीटो करे छॾियो।
सदर ओबामा जो चवणो हो त इहो बिल अमरीका जी सलामती जे ख़िलाफ़ आहे। वाज़े रहे त सेनेट ऐं कांग्रेस में बिल जी मंज़ूरी खां पोइ सऊदी अरब धमकी ॾिनी हुई त जेकॾहिं अहिड़ो कानून ठाहियो वियो त अमरीका में मौजूद पंहिंजा अरबें डॉलर कढाए छॾींदो। अमरीकी सदर बराक ओबामा जो चवणो त जेकॾहिं इहो बिल मंज़ूर कयो वियो त सऊदी अरब अमरीकी शहरियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जो हक़ हासिल कंदो, जेको अमल नुक़सानकार आहे। जॾहिं त उन जे बरक्स डेमोक्रेटिक सेनेटर्स तोड़े अमरीकी सदारती उम्मीदवार हिलरी क्लिंटन इन बिल जी हिमायत कई हुई। डेमोक्रेटिक सेनेटर्स अमरीकी सदर जे ख़िलाफ़ वेंदे बिल जे हक़ में वोट ॾिनो। संदन चवणो त जेकॾहिं अमरीका शिदत पसंदनि जी माली मदद नथो करे त खेसि डिॼण जी ज़रूरत न आहे। अमरीका जंहिंजो हमेशह इहो सिधो मौक़िफ़ रहियो आहे त अमरीका पंहिंजी सलामती ते का बि सौदेबाज़ी न कंदो। तंहिं पारां 9/11 हमलनि बाबति हथवी सबूतनि बावजूदि सऊदी ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न करणु यकीनन सवालिया निशान आहे। नाज़रीन, 9/11 जे हमले खां पोइ उसामा बिन लादेन खे कैफ़े किरदार ताईं पहुचायो वियो, पर उन जी आड़ में जेको मुस्लमान मुल्कनि ते जेका यलगार कई हुई उन हवाले सां अॼु बि दुनिया में जेके मुल्क आहिनि उहे जंग जे वर चढ़ियल आहे। 9/11 हमले खां पोइ जेके किरदार हुआ उन्हनि हवाले सां रिपोर्टूं बि आयूं, उन हवाले सां बिल बि मंज़ूर थिया, पर अमरीका उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई करण लाइ रास्तो नथो ज़ाहिर करे। यकीनी पोयां इन अमल खे असां इहो सम्झी सघूं था त अमरीका सऊदी अरब जेको उनजो अहम इतिहादी आहे उन सां मामलनि खे वधीक ख़राब नथो करणु चाहे। पर जीअं त अमरीका जे अंदरि बि जेके सियासतदान आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त अमरीका सऊदी अरब सां इन हद ताईं जी वेझड़ाई जेका आहे उहा मुस्बत न आहे, छो त अमरीका जे सेनेटर्स जो इहो चवणु आहे त उहो डेमोक्रेटिक सेनेटर्स जो चवणु आहे त जेसीं ताईं अमरीका मजमूई तौर ते जेको दहशतगर्दनि में जेको फ़र्क़ु आहे उनखे ख़तमु न कंदो, तेसीं ताईं दुनिया मां जेका दहशतगर्दी आहे उहा ख़तमु न थींदी। ऐं नाज़रीन, हाणे ज़िक्र कयूं था अफ़गान हुकूमत ऐं हिकमत यार में अमुन मुआहिदे जे हवाले सां। नाज़रीन, जीअं त असां पंहिंजे प्रोग्राम जे ज़रिए मजमूई तौर ते अफ़गानिस्तान जी सूरतहाल जे हवाले सां तव्हांखे आगाह कंदा आया आहियूं। नाज़रीन, अफ़गानिस्तान में गुज़िरियल 40 सालनि खां जेका जंग हलंदड़ आहे उन हवाले सां तालिबान पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जॾहिं असांखे इहो किरदारु नज़र अचे थो त तालिबान पारां उते एतिरी मुदाख़लत कई वञे थी जो उतां जी हुकूमत जेका आहे उहा असांखे अॼु बि कमज़ोर नज़र अचे थी। अशरफ गनी जी हुकूमत मुकमल तौर ते उन जी रिट अञा बि अफ़गानिस्तान में क़ाइमु न थी सघी आहे। ऐं नाज़रीन, इन सूरतहाल में जिते तालिबान जे सरबराह पारां ॻाल्हियुनि जो जेको अमल आहे उन खां हमेशह इनकार कयो वियो आहे, पर अफ़गान हुकूमत पारां मुसलसल तालिबाननि ख़िलाफ़ जेका कार्रवाई हलंदड़ हुई उन जे नतीजे में गुलबदीन हिकमत यार हुकूमत सां अमुन मुआहिदो कयो आहे। यकीनी तौर ते हिज़्ब इस्लामी जे इन जंग जो ग्रुप पारां उन्हनि जो तादाद को एतिरो वधीक न आहे अफ़गानिस्तान में, तंहिं बावजूद बि इन मुआहिदे खे सियासी लिहाज़ खां कमज़ोर नथो सम्झी सघिजे ऐं इन मुआहिदे जे अमल में अचण खां पोइ कंहिं हद ताईं जेको आहे अफ़गानिस्तान में जेका जंग जी शिदत आहे या जेका हिकिड़ी घरू वेड़ उते हलंदड़ आहे उनमें कंहिं हद ताईं कमी नज़र अची सघे थी। अफ़गानिस्तान में अमन जे क़याम लाइ अमरीका, चीन, भारत या पाकिस्तान पारां मुसलसल कोशिशूं जारी रहियूं, पर चारई मुल्क अफ़गान तालिबान खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते आणण में नाकाम रहिया। अफ़गानिस्तान में तालिबान सरबराह मुलाक़तर जे मार्चनि खां पोइ तालिबान धड़नि पारां हुकूमत सां ॻाल्हियुनि जा दरवाज़ा बंदि कया विया, जंहिं सबबि अमुन जी उमीद बि ख़तमु थी वई। मौजूदा सूरतहाल में अफ़गान तालिबान जे हिकु धड़े पारां अफ़गान हुकूमत सां अमुन मुआहिदो कयो वियो। अफ़गान हुकूमत हिकमत यार अमुन मुआहिदे ते सही कई। उन अमन मुआहिदे जे मसवदे ते अफ़गानिस्तान जी क़ौमी सलामती जे मुशीर, हिज़्ब इस्लामी जे चीफ ऐं अफ़गानिस्तान जे आला अमुन काउंसिल जे सरबराह सही कई। अमन मुआहिदे तहत गुलबदीन हिकमत यार खे कंहिं बि नोयत जे केसनि जे ख़िलाफ़ तहफ़ुज़ फराहम कयो वेंदो, जंहिं जे बदिले में उन ग्रुप खे हुकूमत जी हिमायत ऐं तशद्दुद खे ख़तमु करण जो वाइदो करणो पियो। उन मौक़े ते मुआहिदे ते सही ख़िलाफ़ काबुल में एहतिजाजी मुज़ाहिरा पिणु कया विया। जेतोणीकि मुआहिदे ते हुकूमती ऐं हिज़्ब इस्लामी जे नुमाइंदनि सही कई, पर हिज़्ब इस्लामी जे अमुन मसवदे ते अफ़गान सदर अशरफ गनी ऐं हिज़्ब इस्लामी जे सरबराह जी सही अञा रहियल आहे। उन मुआहिदे जे अमल में अचण मां ज़ाहिर थिए थो त अफ़गानिस्तान में मुस्तक़िल अमुन बाबति कुझु बि चवण वक़्त खां अॻु हूंदो। अफ़गान सदर अशरफ गनी हिकमत यार पारां इन मसवदे जी हतमी मंज़ूरी ॿिए मरहले में थींदी, जंहिं तहत हिकमत यार जो नालो आलमी ब्लैक लिस्ट मां ख़ारिज करण सां मशरूत कयो वियो, जंहिं जा घटि इम्कान आहिनि। अमुन मुआहिदे में ॻाल्हियुनि दौरान ॿियनि शिकुनि समेत परॾेही फ़ौज जी अफ़गानिस्तान में मौजूदगी बाबति ॻाल्हियुनि ते गौर वीचार कयो वियो। वाज़ेह रहे त हिज़्ब इस्लामी जो हमेशह इहो मौक़िफ़ रहियो आहे त अफ़गानिस्तान मां परॾेही फ़ौज खे निकाले ॾिनी वञे, जॾहिं त उन खां अॻु वारनि मुआहिदनि जे हवाले सां तजिया निगारनि जो चवणो त अमुन मुआहिदे जी तारीख़ में कॾहिं बि अमल नाहे थी सघियो,
जे सबब अमुन जो क़याम रोलड़े जो शिकार आहे। जेतोणीकि हिज़्ब इस्लामी जे जंगजुअनि जी तादाद एतिरी न आहे, पर उन मुआहदे जी सियासी अहमियत खां इनकार नथो करे सघिजे। तालिबान धड़ियनि पारां अफ़गानिस्तान में अमुन जे क़याम लाइ हिन महिल ताईं अमुन बाबति वरितल कोशिशुनि में भाईवारी शामिल न रही आहे ऐं तालिबान अफ़गान हुकूमत सां बज़िद आहिनि त जेसीं ताईं परॾेही फ़ौज जी नेकाली न थींदी हू ॻाल्हियुनि जी राह हमवार न कंदा। अफ़गानिस्तान आलमी ताक़तुनि लाइ गुज़िरियल 40 सालनि खां प्रॉक्सी वार जो मर्कज़ बणियल रहियो आहे ऐं इन अरसे दौरान अफ़गानिस्तान में आलमी ताक़तूं तोड़े संदसि पाड़ेसरी मुल्कनि पारां ऐं सभ खां अहम कारण त अफ़गानिस्तान जा हुकुमरान ऐं ॿियनि ज़िम्मेवारनि पारां अफ़गानिस्तान में अमुन लाइ का कोशिश साम्हूं न आई आहे। आलमी ताक़तुनि जी मुदाख़लत तोड़े ख़िते में अफ़गानिस्तान जे सरहदी तोड़े इलाक़ाई अहमियत सबब अफ़गानिस्तान में बाहि भड़कियल आहे ऐं मुल्क जो अवाम पंहिंजी ज़िंदगी जे बचाव लाइ ॿियनि मुल्कनि में पनाहगीर तौरु ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। अफ़गानिस्तान में अमुन जे क़याम लाइ 4 मुल्की इतिहाद पारां मुसलसल केतिरे वक़्त खां कोशिशूं हलंदड़ हुयूं, पर जेका मुस्बत तब्दीली या इहे सम्झो त मुस्बत कामयाबी अञा ताईं उन्हनि खे न मिली सघी आहे। अमरीका, चीन, भारत ऐं पाकिस्तान पारां जॾहिं अफ़गानिस्तान में अमुन जे क़याम लाइ एतिरियूं ॻाल्हियूं थियूं या ईअं सम्झो त ॻाल्हियुनि जे रास्ते ते तालिबान खे राज़ी करण जी ॻाल्हि कई हुई, पर तालिबान पारां उन्हनि जो इहो चवणो त जेसिताईं अफ़गानिस्तान मां परॾेही फ़ौजनि जी नेकाली न थींदी तेसीं ताईं हू ॻाल्हियुनि जी मेज़ ते अचण हरगिज़ तयार न आहे। इन सूरत में हिज़्ब इस्लामी पारां जेको ॻाल्हियुनि जो जे मुआहदे ते इतफ़ाक़ कयो आहे ऐं अमुन मुआहदो कयो वियो आहे हुकूमत सां। इन सूरत में छा इहा उमेद करे सघिजे थी त ईंदड़ वक़्त में तालिबान जा जेके ॿिया मुतहरिक धड़ा आहिनि छा उहा अफ़गानिस्तान में अमुन जे क़याम लाइ किरदारु अदा कंदा या हू बेगमत यार वांगुरु हुकूमत सां का डील कंदा ऐं कुझु ॾियो कुझु वठो वारी पॉलिसी तहत अफ़गानिस्तान में रही करे अमुन मुआहदे ते सही कंदा त जीअं अफ़गानिस्तान में जेका आम इंसान जी ज़िंदगी आहे उहा हिकु भेरो ॿीहर जेका आहे उहा ज़िंदा थी सघे, छो त अफ़गानिस्तान में गुज़र केतिरे वक़्त खां जिते घरू वेड़ हलंदड़ आहे उन सूरत में अफ़गानिस्तान जो अवाम अॼु बि लोड़े रहियो आहे। इन सूरत में तालिबान जे हिकु मख़सूस ऐं हिकिड़े नंढड़े गिरोह पारां जॾहिं हुकूमत सां अमुन मुआहदे जी डील कई वञे थी, उनखां पोइ इहा उमेद करे सघिजे थी त ईंदड़ वक़्त में तालिबान जा जेके ॿिया मुतहरिक धड़ा आहिनि छा उहे बि ॻाल्हियुनि जी मेज़ ते अची करे तालिबान में अमुन जे क़याम लाइ हुकूमत जा साथारी थींदा। ऐं नाज़रीन, इन ते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ हफ़्ते नवनि मौज़ुअनि सां गॾु हिकु भेरो ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान साइमा वाहब खे ॾींदा इजाज़त। अला वाही।